हासी थरपारकर जे ॻोठ रतनियारी खां मिठू जान रिंद जो इंतखाब नसरी निज़म। कल बरसात जी हर कणी कल बरसात जी हर कणी मूं लाइ तुंहिंजी यादि खणी आई हुई। मुंहिंजूं भिनल अखियूं तुंहिंजे ओसीड़े में ई रहियूं। ॿ माड़ तां घर जे कमरे जे रस्ते तरफ़ वारी दरी खोले मंज़र ॾिसण कारण केतिरा ई पोरियत रेड़े ते पियल सब्ज़ी ऐं फ्रूट खे ॾिसंदा रहिया। हा, पियल सब्ज़ी ऐं फ्रूट खे ॾिसंदा रहिया, छो जो वक़्त खां अॻु विकिरो न थियण मज़दूरनि जे बचनि लाइ मानी जो वेलो ऐं मींहुं ई खाई वियो। हा, मींहुं खाई वियो। हिकु पोड़ो पोरियत आलियूं अखियूं रुमाल सां उगी आसमान खे निहारण लॻो। राज़िक खां कुझु पुछण लाइ मूंखे तूं यादि घणो अचण लॻी, छो त तुंहिंजो झूपो बि झुरियल। हा, तुंहिंजो झूपो बि झुरियल ऐं तुंहिंजी रोज़ी जी परवाह थियण लॻी, छो त तूं नव भेनरनि खे पालण लाइ घर में पोरियत हिकिड़ो तूं ई त आहीं। हा, हिकिड़ो तूं ई त आहीं। मिठू जान रिंद, आज़ाद, शमीम। आवाज़ नवाज़ अली खासकरी।